ॻाल्हि आहे अयूब? अॼु परेशान नज़र पियो जी। बाबा हकीकत जी त तव्हांखे पूरी पूरी ख़बर आहे, अञा पुछो था त छो परेशान आहे। सही ॻाल्हि त इहा त मुंहिंजे छोरनि मां ग़ैरत वई आहे मोकिलाए। कल्ह कादन वारनि मुंहिंजे छोरे खे दर ते बीही कुटियो ऐं गोहर जे मथे तां का जू कान सुरी। अञा परेशान न थिया। घबराए न। न घबराए। अमरान सां ॻाल्हायो आहे, 2-3 ॾींहंनि में पहुची वेंदा। पोइ कादन वारनि खां समूरा प्लान ॻाए वॼाए वठिजो। बाबा तव्हां खां भलाई कयो साईं। बाक़ी मुआरनि छोरनि सां हिननि कादन वारनि अहिड़ो तहशर कयो आहे, अहिड़ो तहशर कयो आहे कि निधण का ॿार कंहिं साल जे हथ चढ़ी विया हुजनि। अयूब, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त गोहर जहिड़ो शींहुं मुड़ुसु सफ़ा असुल माठ में आहे। चुप। आख़िर छो अयूब? बाबा सही ॻाल्हि ॿुधायां, इहो छोरो जेॾो थुल्हो आहे न ओतिरो ई बेईमान आहे। अञा नंढनि छोरनि में बाना गैरत आहे, पर वरी उन्हनि खे सही गोहर रोके थो छॾे, न त छोरा सही ये दून ते वेहण वारा आहिनि। अयूब, गोहर बि कादन जे शरारतनि खां बेज़ार थी हिक न हिक ॾींहुं मैदान ते जी लहंदो। न बाबा किथे, कादन वारनि ने छोरे गोहर जो पाणी तव्हांखे छॾियो आहे। हाणे ने गोहर मां न का असांखे उस न को छांव बाबा।